पिपासे वाखे बदीन में अपडेट कंदा हलूं। वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध के हिस्से जो पानी न ॾियण ऐं लोड शेडिंग ख़िलाफ़ पीपी जो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, पीपी कारकुननि अॻूणे सेनेटर आजिज़ धामरा ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे बदीन मां, जिते वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध के हिस्से जो पानी न ॾियण ऐं लोड शेडिंग ख़िलाफ़ पीपी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। पीपी जे कारकुननि अॻूणे सेनेटर आजिज़ धामरा ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। अहम ख़बर है अव्हांखे अपडेट कंदा हलूं। बदीन में वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध के हिस्से जो पानी न ॾियण ऐं लोड शेडिंग ख़िलाफ़ पीपी जो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं बदीन में यूनिस बकारी खान। जी यूनिस, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी, बदीन में पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफा पानी की खोट, बिजली की लोड शेडिंग और महंगाई के खिलाफ धरणो हंयो वियो है। रैली कढी वही है। बेनज़ीर पार्क का अज यह जेका रैली निकती है उनमें हज़ारन की तादाद में मानू शरीक थिया, जिनमें पीपुल्स पार्टी की क़यादत का वेंदे आम आवाम और महंगाई खिलाफ जदोजहद कंदड़ मानू शामिल हुआ। छाकाणि जो बदीन में गुज़रियल केतरे अरसे का बिजली की लोड शेडिंग और महंगाई उन सां गॾोगॾु पानी की शदीद खोट के करे आवाम सख्त परेशान है। ठीक है यूनिस, वरी मेहरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।